अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलिय्युम मिनद्दुल्लि व कब्बिरहु तकबीरा। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। कुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुद्दुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। हम्द व सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामईन बिरादरान इस्लाम, वक्त इंतहाई मुख्तसर तौबा इस्तग़फ़ार के हवाले से चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखंदासीं। तौबा इस्तग़फ़ार एक वॾो तवील मौज़ू आहे। इस्तग़फ़ार कुछ माण्हू सम्झंदा आहिनि त इन जे करे थींदो आहे जो गुनाहनि जी तौबा कजे। इस्तग़फ़ार जो मक़सदु सिर्फ़ इहो न आहे, यानी को शख़्स सम्झे त आउं गुनाह कयां ई नथो त आउं इस्तग़फ़ार ई न कयां, इहा माना हरगिज़ न आहे। तौबा इस्तग़फ़ार हर मोमिन जे लाइ, हर मुसलमान जे लाइ ज़रूरी आहे। हिकु अमल आहे, हिकु इबादत आहे। गुनाह हुजे न हुजे, हूअं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान सचो आहे। जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, कुल्लु बनी आदम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताइन तव्वाबून। त हर बनी आदम ख़ताकार आहे, हर शख़्स गुनाहगार आहे। उन्हनि गुनाहगारनि मां सभ खां बहितरीनु शख़्स उहो आहे जेको तौबा इस्तग़फ़ार करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान यकीनन सचो आहे। को शख़्स ॼाणी वाणी गुनाह करे उहा ॿी ॻाल्हि आहे, कंहिं शख़्स खे ख़बर ई न हुजे उनखां गुनाह थी वञे उहा ॿी ॻाल्हि आहे। पर इस्तग़फ़ार हिकु अमल ऐं इबादत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, इन्नी ला अस्तग़फ़िरुल्लाह व अतूबु इलैहि फ़ी यौमिन व लैलतिन 70 मर्रतन। त बेशक आऊं अल्लाह रब्बुल आलमीन खां ॾींहं ऐं राति में इस्तग़फ़ार कयां थो 70 दफ़ा। हिकु रिवायत जा अल्फाज़ आहिनि 100 दफ़ा। कंहिंजी 100 दफ़ा इस्तग़फ़ार आहे। इमामुल अंबिया, का ख़ता न आहे, को गुनाह न आहे। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, लियग़फ़िर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़्ख़र। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजूं उहे ॻाल्हियूं माफ़ करे छॾियूं जेका तव्हां खां भुल थी वञे। ख़ता गुनाह अंबिया खां न थींदो आहे, रसूल खां गुनाह ऐं ख़ता न थींदो। छो जो गुनाह ऐं ख़ता उन खां थींदो जेको मासूम अनिल ख़ता न हुजे। अल्लाह साईं अंबिया के, पैगम्बरनि के, रसूलनि के मासूम अनिल ख़ता करार ॾेई छॾियो, यानी अल्लाह साईं उन्हनि खे बचायो आहे गुनाह खां, उहे गुनाह न कंदा। पर जेकॾहिं का भुल थी वञे, ये वाज़े दलाइल ऐं मिसालूं मौजूदु आहिनि अहादीस में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ जे दौरान हिकु दफ़ो विसरी वियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 रकातूं पढ़ी छॾियूं। अहिड़े तरीक़े सां पाण फरमायूं, जॾहिं मूं ते जादू थियो त जादू खां पोइ हुन जा असरात इहे ज़ाहिर थिया जो का ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हूंदी उहा विसरी वेंदी, का शइ रखी उहा विसरी वई त उहा मूं किथे रखी। त अहिड़े क़िस्म जूं
भुलूं अल्लाह से माफ़ करे छॾियो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम के तॾहिं बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं राति में 70 या 100 दफ़ा इस्तग़फ़ार। मुंहिंजी ऐं तव्हांजी कहिड़ी कैफ़ियत आहे? गुनाह पूरी ज़िंदगी गुनाह ख़ताऊं वॾा वॾा कबीरा गुनाह थियो वञनि, माफ़ी न, तौबा न। अहिड़े अज़ीम महीने में जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन तौबा ऐं इस्तग़फ़ार जो महीनो करार ॾिनो, सहरी जे वक़्तु तौबा थे, इस्तग़फ़ार थे, मग़फ़िरतूं थियनि, इफ़्तारी जे वक़्तु मग़फ़िरतूं थियनि, रोज़ो रखणु गुनाहनि जो कफ़ारो, नमाज़ पढ़णु गुनाहनि जो कफ़ारो, हिन रमज़ान जे महीने में क़यामुल लैल करणु, तरावी करणु, इहे बि गुनाहनि जो कफ़ारो, लैलतुल क़द्र जो क़याम करणु, उहो बि गुनाहनि जो कफ़ारो। हर क़िस्म जो अमल रमज़ान मुबारक में गुनाहनि जो कफ़ारो। तॾहिं बि इंसान खे सोच न आहे। घणा ॾींहं बाक़ी बचा आहिनि। को शख़्स आहे जेको इन ॻाल्हि जो इक़रार करे ऐं इहा ॻाल्हि करे त मूं सची तौबा कई आहे, सचो इस्तग़फ़ार अल्लाह साईं खां कयो आहे। यकीनन आऊं ऐं तव्हां इन ॻाल्हि खां अञा परे आहियूं। तौबा इस्तग़फ़ार पूरो महीनो गुज़रण वारो आहे, आख़िरी अशरो शुरू थियण वारो आहे, पर तौबा इस्तग़फ़ार न थी। अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़द्र गफ़ूर रहीम आहे, केतिरे क़द्र इस्तग़फ़ार करण वारो, माफ़ करण वारो, अल्लाह रब्बुल आलमीन बख़्शिश करण वारो, तौबा इस्तग़फ़ार क़बूल करण वारो। फरमाए कॾहिं मुंहिंजी रहमत मां मायूस ऐं नाउमीद न थिजो। कुझु माण्हू हूंदा आहिनि, कई गुनाह थी वेंदा आहिनि, ख़ताऊं थी वेंदियूं आहिनि, पोइ सोचींदा आहिनि कहिड़े मुंहं सां तौबा कयूं, कहिड़े मुंहं सां इस्तग़फ़ार कयूं, अड़े तौबा क़बूल थींदी, अलाए न क़बूल थींदी। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन बार बार फरमाए मुंहिंजी रहमत मां नाउमीद न थिजो। मूं तव्हांजे साम्हूं आयत पढ़ी, फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुद्दुनूब जमीआ। ए पैगम्बर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे बानन के या ख़बर ॾेई छॾियो, इहो पैगाम पहुचाए छॾियो त को बि शख़्स गुनाहगार आहे जंहिं पंहिंजे नफ़्स ते गुनाह कया, पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कया, पंहिंजे नफ़्स ते इसराफ़ कई, को ख़्याल न कई, कई गुनाह करे चुको। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुद्दुनूब जमीआ। अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां नाउमीद न थिजो। अल्लाह साईं हर क़िस्म जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो। अल्लाह साईं खे का बि परवाह न आहे। इन्नल्लाह यग़फ़िरुद्दुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। गफ़ूर बाए रहीम बाए। गफ़ूर जी माना आहे मग़फ़िरत करण वारो, रहीम जी माना आहे रहमत करण वारो। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए तो आऊं पंहिंजे रब में उम्मीद तो रखां अन यग़फ़िर ली ख़तीयती यौमद्दीन। त अल्लाह रब्बुल आलमीन मुझे हर क़िस्म जूं ख़ताऊं, मुझो हर क़िस्म जूं लग़्ज़िशूं क़यामत जे ॾींहुं माफ़ करे छॾींदो। नबी रहमत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सकरातुल मौत में, मरज़ुल मौत में बि पंहिंजे रब खां नाउमीद न थिजो। उन वक़्तु बि पंहिंजे रब में उम्मीद रखिजो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौबा इस्तग़फ़ार जो मुद्दत बयान कई। पाण फरमायो जेसीं तोईं सिज ओला खां उभरे नथो, ऐसी तोईं तौबा इस्तग़फ़ार जा दरवाज़ा बंदि नथा थियनि। यानी क़यामत क़ाइमु थियण ताईं तौबा इस्तग़फ़ार जा दरवाज़ा खुलियल आहिनि। तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, पंहिंजे रब खे राज़ी कयो। सही बुखारी जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त साबिक़ा दौर में गुज़िश्ता अक़वाम में मिलतुनि में हिकु शख़्स हो जंहिं 99 क़त्ल कया, 99 क़त्ल। हाणे हुनखे ख़्यालु अची वियो त तौबा इस्तग़फ़ार कयां, पंहिंजे रब खे राज़ी कयां, पूरी ज़िंदगी गुनाह कयुमि। एॾो वॾो कबीरा गुनाह आहे क़त्ल करणु, ना हक़ क़त्ल करणु। अहादीस में मालूम थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन जे कंहिं बाने खे ना हक़ क़त्ल करणु ॿिए नंबर ते वॾो गुनाह आहे। सभ खां वॾो गुनाह अशिर्कु बिल्लाह, अल्लाह जी ज़ात सां शिरक आहे। ऐं ॿिए नंबर ते वॾो गुनाह क़त्ल करणु। हिकु हदीस में अचे थो पंहिंजे औलाद खे क़त्ल करणु इहो वॾे में वॾो गुनाह आहे, ॿिए नंबर ते।
गुरबत जे करे, मस्कीनी जे करे, मुश्किलात हालात जे करे अॼु रोज़ ख़बरुनि में पढ़ंदा आहियूं त पंहिंजे औलाद खे क़त्ल करे छॾी। वजह कहिड़ी आहे? गुरबत आहे, मस्कीनी आहे, खाराइण पीआरण लाइ कुझु न आहे, इन जे करे पंहिंजे पाण खे बि क़त्ल करे छॾी, ख़ुदकशी करे छॾी, पंहिंजे औलाद खे बि क़त्ल करे छॾी। अल्लाह रब्बुल आलमीन 12वें पारे में फरमायो वमा मिन दाब्बतिन इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी पूरी मखलूक जे रिज़्क़ जो ज़िम्मो खयो आहे। अल्लाह साईं जो ज़िम्मो आहे। रिज़्क़ अल्लाह साईं ॾींदो। औलाद खे क़त्ल न कयो रिज़्क़ जे करे, परेशानी जे करे, मस्कीनी जे करे। औलाद जॾहिं पेट में मौजूदु हूंदो आहे अल्लाह साईं हुनजो रिज़्क़ लिखी छॾींदो आहे। तव्हांजो बि रिज़्क़ लिखियलु आहे, औलाद जो बि रिज़्क़ लिखियलु आहे। न औलाद खे क़त्ल कयो, न पाण ख़ुदकशी कयो। इन माल जे करे अल्लाह साईं आज़माईंदो आहे। बुख ॾेई करे आज़माईंदो आहे, उञ ॾेई करे आज़माईंदो आहे, माल ॾेई करे आज़माईंदो आहे, माल छिने करे आज़माईंदो आहे, घुरे करे आज़माईंदो आहे। कई तरह सां आज़माइश अल्लाह सां ॾींदो आहे। इन आज़माइश में कामयाबी इख़्तियार कयो, पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो। इहो वॾे में वॾो गुनाह आहे, ॿिए नंबर ते वॾो गुनाह। पर हिन शख़्स 99 शख़्सनि खे क़त्ल कयो। हाणे ख़्यालु अची वियो त तौबा इस्तिग़फ़ार कयां। सही बुखारी जी हदीस आहे ऐं ॿी अहादीस जी कई किताबुनि में मौजूदु आहे। हदीस मुस्तनद वाक़ियो आहे। उन शख़्स छा कयो? पुछा कई त कोई अहिड़ो शख़्स आहे जेको मूंखे रहनुमाई करे ऐं मुंहिंजी तौबा जे लाइ को रस्तो कढे त आउं तौबा इस्तिग़फ़ार कयां, मुंहिंजी तौबा क़बूल थी वञे। माण्हुनि हुनखे रस्तो ॾेखारियो। चयूं फ़िलाणो राहिब आहे, ईसाई राहिब, उन ॾे वञ, उनखे वञी चओ इहो मसइलो ॿुधाईसि, तुंहिंजे मसइले जो हल उहो ॿुधाई, तोखे ॿुधाईंदो तरीक़ो तौबा इस्तिग़फ़ार जो। हीउ शख़्स राहिब ॾे आयो। राहिब खे अची चई त मूं 99 क़त्ल कया आहिनि, 99 क़त्ल। हाणे को रस्तो आहे? हली मिन तौबतिन, छा मुंहिंजे लाइ को तौबा जो रस्तो आहे? उन शख़्स राहिब उनखे चए त हाणे को बि रस्तो न आहे। अल्लाहु अकबर। उहो शख़्स वॾो नाउमीद हो। कुझु माण्हू हिनखे मज़ाक़ सम्झंदा आहिनि त उन शख़्स उन राहिब खे क़त्ल करे छॾियो। क़त्ल करण जी वजह इहा न हुई त हुन सवाल जो जवाबु इहो ॾिनो त तुंहिंजी तौबा क़बूल न थींदी, पर क़त्ल करण जी वजह इहा हुई जो एतिरे क़दुरु मायूस थी चुको हो, एतिरे क़दुरु परेशान थी चुको हो, उनखे रस्तो बि खपियो, रस्तो न थे मिलियो त पंहिंजे हवास ते कंट्रोल न रखी सघियो ऐं उनखे क़त्ल करे छॾियो। रस्तो थो घुरे, मायूस आहे, परेशान आहे, ज़िंदगी में मायूस थी वियो आहे, तौबा इस्तिग़फ़ार खां मायूस थी वियो आहे, परेशान थी वियो आहे त हाणे तौबा मुंहिंजी थींदी ई कान। 100 क़त्ल पूरा कई, नाउमीद आहे, पर इख़लास मौजूदु आहे, चाहे तो मुंहिंजी तौबा थी वञे। वरी तो पुछा करे, हदीस से अल्फाज़नि वरी तो पुछा करे को अहिड़ो शख़्स ॿुधायो जेको मूंखे को रस्तो ॾेखारे, को आलिम हुजे, को ॼाणींदड़ हुजे। ॿुधायो वियो त फ़िलाणो शख़्स आलिम आहे, उनखे वञी चओ उहो तुंहिंजे लाइ को रस्तो कढंदो, तुंहिंजी तौबा इस्तिग़फ़ार थी वेंदी। उहो शख़्स वरी आलिम वटि वियो। आलिम वटि वियो, उनखे वञी चई त मूं 100 क़त्ल कया आहिनि, छा मुंहिंजे लाइ को रस्तो आहे? तौबा थी सघे थी? उन आलिम अल्लाह जे बहाने उनखे चयो ज़रूरु तौबा थी सघे थी। अल्लाह अकबर। वॾी अहम ॻाल्हि आई आहे। पहिरीं कंहिंखां सवाल कई, राहिब खां सवाल कई, वरी कंहिंखां सवाल कई, आलिम खां सवाल कई। पहिरें शख़्स सवाल जो जवाबु ग़लति ॾिनो, ॿिए शख़्स सवाल जो जवाबु सही ॾिनो। आलिम ऐं राहिब में फ़र्क़ु आहे। हिकु शख़्स इबादत गुज़ार आहे, एक शख़्स आलिम आहे, उहो बि इबादत गुज़ार आहे, अल्लाह जी मार्फत रखे थो, दीन जी सम्झ रखे थो। ऐं ॿियो शख़्स राहिब आहे जेको इबादत गुज़ार आहे, हर वक़्तु इबादत थो करे। हता के अहिड़ा राहिब बि गुज़रिया पंहिंजी ज़िंदगी में शादी न कयूं, इन जे करे जो इहा शादी जेका आहे इहा रुकावट बणिजंदी इबादत में। इन जे करे आउं इबादत कंदुसि, शादी बि न कंदुसि। अहिड़ा बि राहिब गुज़रिया। यानी अल्लाह जे मामले में वॾा ख़ालिस हुआ, पर उन्हनि वटि जहल मौजूदु हो, जहल हो, इल्मु कोन हो।
इन जे करे गाइडलाइन सही न ॾिनई ऐं उन शख़्स खे चई त तुंहिंजी तौबा क़बूल न थींदी। हिन आलिम चयो त तुंहिंजी तौबा क़बूल थी वेंदी, पर आउं तोखे सलाह मशवरो थो ॾियां, फिलहाणी बस्ती आहे, उते नेक माण्हू रहनि था, उॾे ई हलियो वञ, तौबा इस्तग़फ़ार अल्लाह से माफ़ कंदई। मुख़्तसर वक़्तु आहे तॾहिं आउं मुख़्तसर थो कयां वाक़े खे। उहो शख़्स उन बस्ती ॾांहुं निकितो आहे, जेॾी महिल उन बस्ती में पहुतो आहे, बल्कि उनखां पहिरीं अधु रस्ते ते पहुतो आहे, मौत वाक़े थी वई। अजल मुसम्मा, अल्लाह अकबर, ला यस्तक़दिमून साअतन वला यस्तअख़िरून। अल्लाह से फरमायो जॾहिं इंसान जो अजल मुसम्मा अची वञे, वक़्तु मुक़र्रर अची वञे, उनखे हिकु पल बि अॻिते मोहलत न हूंदी। आऊं ऐं तव्हां वॾे मुग़ालते में हूंदा आहियूं त सही आहियूं, सिहत दुरुस्त आहे, परेशानी कान्हे, मुश्किल कान्हे, पर एॾा बि असां ख़ाम ख़्याली में हूंदा आहियूं त बीमार थी वियासीं। फिलाणो डॉक्टर आहे, कैंसर जो डॉक्टर मौजूदु आहे, TB जो डॉक्टर मौजूदु आहे, बुख़ार जो डॉक्टर मौजूदु आहे। एतिरे क़दुरु ख़ाम ख़्याली में इंसानु मसरूफ़ हूंदो आहे। पर यादि रखिजो, कंहिं बि मर्ज़ जो इलाजु करण वारो दुनिया में मौजूदु हुजे, पर जेकॾहिं वक़्तु मुक़र्रर अची वियो त कंहिंखे का बि मोहलत न मिलंदी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इंसान के जेॾी महिल वक़्तु मुक़र्रर अचे थो, जेॾी महिल मौत जो वक़्तु अचे थो, सकरातुल मौत में आहे, रब्बे लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फ़असद्दक़ व अकुम मिनस सालिहीन। उन वक़्तु इंसान परेशान थी करे चवंदो आहे अल्लाह थोरी मोहलत ॾे, कुझु वक़्त जी मोहलत ॾे, नेक साले अमल कयां, ख़ैरात करे वठां, सदक़ात करे वठां, ज़कात ॾेई वठां, पंहिंजे माल जी ज़कात कढी वठां। फरमाई जेॾी महिल इहो वक़्तु अची वञे त कंहिंखे का मोहलत न मिलंदी, हिकु सेकंड न अॻिते थींदो न वधि थींदो, मौत अची वेंदी। उन शख़्स खे मौत अची वई। हाणे मौत अची वई त हाणे छा थींदो मामिलो? मलाइकतुर रहमत व मलाइकतुल आज़ाब। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सही बुखारी जा अल्फाज आहिनि, फ़ख्तसमत, मलाइका रहमत आया, रहमत जो फ़रिश्तो बि आयो, अज़ाब वारो फ़रिश्तो बि आयो, रूह कब्ज़ करण जे लाइ, रूह खणी वञण जे लाइ। या त इहो रहमत वारनि में रूह शुमार कयो वेंदो, या त अज़ाब वारनि में शुमार कयो वेंदो, ॿई विढ़नि था। हदीस जा अल्फाज आहिनि, रहमत वारो चए थो आऊं खणी वेंदुसि, इन जे करे जो इन जी नियत में ख़ुलूस हो, अल्लाह से हिन खे तौफ़ीक़ ॾिनी ऐं हीअ उन बस्ती ॾे रवां थी चुको हो, नियत बि अल्लाह से ॾिसे पियो, इन जे करे इन जी तौबा क़बूल थी वई। आऊं इनखे रहमत वारे में शामिल कंदुसि, पर अज़ाब वारो चए थो अञा ताईं तौबा न कई अथसि, उन बस्ती में बि न पहुतो आहे, आऊं हिन जी रूह खणी वेंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन हिकु शख़्स खे मोकिलियो, हदीस जा अल्फाज़ आहिनि, जाअहुम मलकुन सूरतो आदमीन, हिकु फ़रिश्तो आयो इंसान जी शक्ल में, उन्हनि जो फ़ैसिलो कई, चई फ़ैसिलो इहो आहे त फ़ैसिलो आऊं तो तव्हांजो कयां पंहिंजे ॿिन्ही बस्तियुनि में, जंहिंमें इहो रहंदो हो, जंहिंमें बुरा शख़्स मौजूदु हुआ, ऐं ॿी बस्ती जंहिं वञे पियो, इन्हनि ॿिन्ही बस्तियुनि जी नाप कयो, रस्तो ॾिसो, जेको वेझो हुजे, जेकॾहिं पोइ बस्ती ॾे वेझो आहे अज़ाब वारो फ़रिश्तो हिन जो रूह खणी वञे, जेकॾहिं अॻी बस्ती वारनि जे वेझो आहे त रहमत वारो फ़रिश्तो हिन जी रूह खणी वञे, रहमत में शामिल थी वञे, माफ़ कंदड़ माण्हुनि में शामिल थी वञे, नेकोकारनि में शामिल थी वञे। उन्हनि शख़्सनि उन फ़रिश्तनि क़बूल कयो, माप कई वई रस्ते जी, ॾिठो वियो त कहिड़े बस्ती जे वेझो आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन छो जो निस्फ़ मौजूदु हो, अध रस्ते में मौजूदु हो, न हुन जे वेझो न हुन जे वेझो। अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन खे हुकुम ॾिनो, जेका रहमत वारे पासे वियो पे, जेका नेक साले माण्हुनि वारी ज़मीन जॻह हुई, उन बस्ती खे हुकुम ॾिनई वेझो थी वञ। हदीस जा अल्फाज़ आहिनि, हिकु बालिश उहा ज़मीन वेझी थी वई। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे उन बाने ते रहम कयो, छो जो ख़ुलूस मौजूदु हो, नियत ख़ालिस हुई, तौबा इस्तग़फ़ार चाहे थो, 100 क़त्ल करे चुको आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत एतिरे क़दुरु आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़े बि तरीक़े सां उनखे बख़्शिश ॾिनी ऐं उहो रहमत वारो फ़रिश्तो हुन जी रूह खणी। अल्लाह अकबर। असां में को बि शख़्स अहिड़ो कोन हूंदो जंहिं 100 क़त्ल कया हुजनि, पोइ बि अल्लाह जी रहमत खां नाउमीद, कॾहिं बि अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थिजो। वक़्तु मुख़्तसर हो, मूं कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं बयानु कयूं। रहमत वारो महीनो आहे,
बरकत वारो महीनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बख्शिश करे थो, रहमतूं नाज़िल करे थो, बरकतूं नाज़िल करे थो। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु क़ुरान मजीद में फरमाई त हीउ उहो महीनो आहे जंहिंजी हिकु राति लैलतुल क़दर जी राति, इन राति में पूरी राति में फ़रिश्ता नाज़िल थींदा रहनि था। वर्रूहु उहो फ़रिश्तो बि नाज़िल थो थिए जेको फ़रिश्तो अंबिया ॾे वही खणी ईंदो हो, उन खां पोइ दुनिया में न ईंदो आहे। पर लैलतुल क़दर जी फ़ज़ीलत उहा आहे जो उन में उहो फ़रिश्तो बि नाज़िल थिए थो ऐं उन राति अल्लाह साईं बख़्शिश करे थो। रमज़ान जी हर राति अल्लाह साईं जहन्नम खां आज़ादी थो ॾे। सही बुख़ारी जा अल्फाज़ आहिनि, वलिल्लाहि उतक़ाउ मिनन नार। अल्लाह साईं हर राति जहन्नम खां माण्हुनि खे आज़ादी थो ॾे। हर राति इबादत कयो, सहरी में इबादत कयो, इफ़्तारी जे वक़्तु दुआऊं घुरो, कुझु ॾींहं रहिया, कुझु रातूं रहियूं, एहतिकाफ़ करे पंहिंजे रब खे राज़ी कयो। रब्बुल आलमीन यकीनन माफ़ करे छॾींदो। ही बास सआदत साअतूं आहिनि, इन में माफ़ियूं ऐं दरगुज़र अल्लाह रब्बुल आलमीन जाम कंदो आहे हिन महीने में। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन खां आउं बि दुआ गो आहियां ऐं तव्हां सभिनी जे लाइ दुआ गो आहियां ऐं तमामु मुसलमाननि जे लाइ दुआ गो आहियां त अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन बाक़ी जेके ॾियारा हिन महीने जा बचा उन में मग़फ़िरत तौबा पंहिंजे रब खां घुरण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।